पार थींदो, तव्हांखे कॾहिं जीवन में कष्ट या तकलीफ़ कोन ईंदी। तव्हांखे ख़बर असांजे जीवन में तकलीफ़ूं छो आयूं आहिनि? कंहिंखां पुछंदा त केरु छा चईंदो? कलयुग आहे, कर्म आहिनि। बिल्कुलु कर्म बि आहे, कलयुग बि आहे, पर किथे न किथे असां पंहिंजे साईं झूलेलाल जी ॿुधायल ॻाल्हियुनि खे विसरी विया आहियूं। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां कि असां सिंधी अखो छो पाईंदा आहियूं। ॾिसो, मुंहिंजो मञण में आहे, अगरि कोई बि ॻाल्हि जो अर्थ ख़बर हुजे, कोई भी कार्य जे पोयां जो अर्थ खबर हुजे तो विश्वास पक्को थींदो है न। ताकि आउं चवां अखो पायो पर ताकि उनजे पुठियां जो अर्थ खबर न हुजे त तव्हां छा सोचंदा? संत आया हुआ चई विया, ठीक है, पर अगर उनजे कारण पुठियां जो खबर हुजे, अर्थ खबर हुजे तो तव्हांजो विश्वास वधंदो। ऐं जिते विश्वास सचो है न उते परमात्मा साक्षात है। तव्हांखे परमात्मा के ॻोल्हण जी ज़रूरत कोन्हे, परमात्मा साक्षात है। परमात्मा भी छा थो चए, भगवान भी छा थो चए? विश्वास सचो हुजे। जंहिंजो विश्वास सचो है, जंहिंजो विश्वास पक्को है, भगवान सदाई हुन सां गॾु आहे। त आउं तव्हांखे ॿुधायां थो कि असां सिंधी अखो छो पाईंदा आहियूं। असां वॾा छो चवंदा अखो पायो? आउं तव्हांखे ॿुधायां अखे जे पुठियां जो कारण। हाणे मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, अखे में छा सामग्री खणंदा आहियूं? खंड, चांवर, लौंग, इलायची, हैड। किथां कढंदा आहियूं? पंहिंजे घर जे भंडारे मां। तव्हांखे ध्यानु हुजे, हिकु एग्जाम्पल थो ॾियां, तव्हांखे थियरी नथो ॻाल्हायां, तव्हांखे हिकु प्रैक्टिकल ॻाल्हि थो ॿुधायां। अॼु खां 20-25 साल पहिरीं संयुक्त परिवार हूंदा, जॉइंट फैमिली हूंदी न, हिकु छित जे हेठां 25 ॼणा रहंदा। हुनमें हिकु ॼणो कमाईंदो, सॼो घर खाईंदो, हुनखां पोइ बि बचत हूंदी, बरकत हूंदी, हुन मां बि घर ठाहींदा, ज़मीनूं वठंदासीं, धंधो अॻियां वधंदो। हाणे जे समय में छा थियो? संयुक्त परिवार कोन रहिया आहिनि, हर कोई अलॻि अलॻि रहे थो, विभाजित रहे थो। हुनमें बि घर में 5 ॼणा आहिनि न, 5 ई ॼणा कमाईंदा, पोइ बि चिंता बरकत कोन्हे, आहे न। ही त हर कोई महसूस करे थो। असां वटि भी संगत ईंदी आहे, साईं जी प्यारी अची चवंदी आहे, साईं सभु महिनत कयूं था, सभु कमायूं था, पोइ बि बरकत कोन्हे, पैसो अचे थो, पोइ बि बरकत ॾिसण नथी अचे। हिन जो कनेक्शन अखेस आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे चवां, अॼु खां 20-25